ऑयल टैंकर्स एसोसिएशन के अगवान यूसुफ शाहवानी की अगवानी में टैंकर्स मालकन पेट्रोलियम वाले सेक्रेटरी से मुलाकात कई। मुलाकात दौरान हुकूमत ऑयल टैंकर्स एसोसिएशन के अगवान जा मसला हल करने की खातरी कराई। हुकूमत खातरी कराइंदे चयो त समूरा मसला 15 ॾींहनि में हल कया वेंदा, जंहिं बाद ऑयल टैंकर्स मालकन हड़ताल खत्म करण ते इतफ़ाक़ कयो। ऑयल टैंकर्स एसोसिएशन के अगवान मीडिया से ॻाल्हाईंदे हड़ताल खत्म करने जो ऐलान कंदे चयो त हुकूमत संदन समूरा मुतालबा मञी वरिता आहिनि। हुन चयो त सॼे मुल्क में पेट्रोल की फराहमी शाम 6 वॻे ताईं शुरू कई वेंदी। अगवाननि जो चवणु हो त पेट्रोल बहरान जा ज़िम्मेवार ऑयल टैंकर्स मालिक न हुकूमत आहे। 3 ॾींहनि खां ऑयल टैंकर्स एसोसिएशन की हड़ताल सबब सिंध समेत मुल्क में पेट्रोल की फराहमी बंद रही, जंहिं करे पेट्रोल अणलभ थी वियो। इस्लामाबाद, रावलपिंडी, कोयटा, पिशावर, लाहौर, मुल्तान, फैसलाबाद ऐं कराची समेत सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में पेट्रोल न मिलण सबब शहरी सख्त परेशान रहा ऐं कार वहिंवार सख्त मुतासिर थियो। मुल्क के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अक्सर पेट्रोल पंपनि ते तेल मौजूद न हो। शहरनि जूं वॾियूं वॾियूं कतारूं लॻल रहियूं। सिंध के राजधानी कराची के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में भी पेट्रोल की खोट सबब केतरा ही पेट्रोल पंप बंद रहा। लाहौर में भी पेट्रोल पंप ते शहरनि जूं कतारूं लॻल रहियूं, जंहिं सबब शहरी परेशानियुनि खे मुंहुं ॾींदा रहा। सिंध में पेट्रोल की खोट सबब आल पाकिस्तान CNG एसोसिएशन की दरख़्वास्त ते सुई सदन सूबे में CNG स्टेशन्स खोले छॾियूं। चेयरमैन गयास पराचा जो चवणु हो त अॼु सूबे में CNG स्टेशन्स खोलियूं वियूं आहिनि। हुन चयो त सिंध में पेट्रोल की खोट सबब CNG स्टेशन्स के खोलण जो फ़ैसिलो कयो वियो आहे।